वेलकम बैक नाज़रीन। तफसीली खबरों की शुरुआत करनासी अहम खबर के हवाले से सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान आर्मी पब्लिक स्कूल साने केस की ॿुधणी थी है। ॿुधणी दौरान वज़ीर आज़म इमरान खान के अॼु अदालत में तलब करे वरितो है। खबर के हवाले से वाक़ई अपडेट करा लूँ तो चीफ जस्टिस गुलजार अहमद की सरबराही में जस्टिस एजाजुल एहसन और जस्टिस काजी अमीन ते बदल टे रुकनी बेंच आर्मी पब्लिक स्कूल APS की ॿुधणी थी है। ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल अदालत में दलील ॾींदे चयो त आला इख्तियारनि खिलाफ़ FIR दाख़िल नथी थी सघे। जस्टिस एजाजुल एहसन अटॉर्नी जनरल के मुखातिब थींदे चयो त अवांखे चयो हो त APS साने जे रहिजी पासन बाबत आगाह करियो। APS वाक़ियो सिक्योरिटी नाकामी हो। अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद चयो त असां समूरियूं ग़लतियूं क़बूल करियूं था, ऑफिस छॾे ॾींदुसि पर कंहिं जो ग़लत दिफ़ा न कंदुसि। जस्टिस काजी अमीन चयो त छा असल दहशतगर्दन ताईं पहुचण ऐं खेनि पकड़ण रियासत की जिम्मेवारी नाहे। जस्टिस एजाजुल एहसन दिमाग़ ॾींदे चयो त इहो मुमकिन न आहे त दहशतगर्दन के अंदरा सपोर्ट न मिली हुजे। जस्टिस गुलजार अहमद अटॉर्नी जनरल के मुखातिब थींदे चयो त छा वज़ीर आज़म अदालती हुकुम पढ़ियो हो। अटॉर्नी जनरल जवाब ॾींदे चयो त वज़ीर आज़म के अदालती हुकुमनामो न उमाणियो वियो हो। अॼु वज़ीर आज़म के आगाही ॾींदो। खबर के हवाले से वाक़ई वधिक अपडेट करा लो। चीफ जस्टिस चयो त अवा बस छॾियो, ऐसे नहीं चलेगा। असां पाण ही वज़ीर आज़म से ॻाल्हायूं था। वज़ीर आज़म के चयो त अदालत में अचे। ॿुधणी दौरान कलदम TTP सां मुआहिदे जो पिण ज़िक्र थियो। जस्टिस काजी अमीन चयो त इहो ॿुधण में आयो आहे त हुकूमत जूं कंहिं गुरोह सां ॻाल्हियूं पिण हली रहियूं आहिनि। खबर के हवाले से वाक़ई अपडेट करा लूँ नाज़रीन। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान आर्मी पब्लिक स्कूल साने केस की ॿुधणी दौरान वज़ीर आज़म इमरान खान के अॼु ई अदालत में तलब करे वरितो है। चीफ जस्टिस गुलजार अहमद की सरबराही में जस्टिस एजाजुल हसन और जस्टिस काजी अमीन ते बदल टे रुकनी बेंच आर्मी पब्लिक स्कूल APS की ॿुधणी थी है। ॿुधणी दौरान अटॉर्नी जनरल अदालत में दलील ॾींदे चयो त आला इख्तियारनि खिलाफ़ FIR दाख़िल नथी थी सघे। जस्टिस एजाजुल हसन अटॉर्नी जनरल के मुखातिब थींदे चयो त अवांखे चयो हो त APS साने जी रहिजी पासन बाबत आगाह करियो। APS वाक़ियो सिक्योरिटी जी नाकामी सबब थियो। अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद चयो त असां समूरियूं ग़लतियूं क़बूल करियूं था, ऑफिस छॾे ॾींदुसि पर कंहिं जो ग़लत दिफ़ा न कंदुसि। जस्टिस काजी अमीन चयो त छा असल दहशतगर्दन ताईं पहुचण ऐं खेनि पकड़ण रियासत की जिम्मेवारी नाहे। जस्टिस एजाजुल हसन दिमाग़ ॾींदे चयो त इहो मुमकिन न आहे त दहशतगर्दन के अंदरा सपोर्ट न मिली हुजे। चीफ जस्टिस गुलजार अहमद अटॉर्नी जनरल के मुखातिब थींदे चयो त छा वज़ीर आज़म अदालती हुकुम पढ़ियो हो। अटॉर्नी जनरल जवाब ॾींदे चयो त वज़ीर आज़म के अदालती हुकुमनामो न उमाणियो वियो हो। अॼु वज़ीर आज़म के आगाही ॾींदो। चीफ जस्टिस चयो त अवा बस छॾियो, ऐसे नहीं चलेगा। असां पाण ही वज़ीर आज़म सां ॻाल्हायूं था। वज़ीर आज़म के चयो अदालत में अचे। ॿुधणी दौरान कलदम TTP सां मुआहिदे जो ज़िक्र पिण थियो। जस्टिस काजी अमीन चयो त इहो ॿुधण में आयो आहे हुकूमत जूं कंहिं गुरोह सां ॻाल्हियूं पिण हली रहियूं आहिनि। नाज़रीन त ॿी अहम ख़बर बवाज़ शेयर कंदा। सुप्रीम कोर्ट पारां पेश थियण जे हुकुम ते वज़ीर आज़म इमरान खान सुप्रीम कोर्ट में पेश जो फैसलो करे वरितो है। कुछ देर में वज़ीर आज़म जी आला अदालत में पेशी थियण जो इम्कान है। खबर के हवाले से अवांखे अपडेट कंदा। वज़ीर आज़म हाउस जो स्टाफ और सिक्योरिटी सुप्रीम कोर्ट पहुंची वही है। सुप्रीम कोर्ट पारां APS साने में वज़ीर आज़म के पेश थियण जे हुकुम बैद अटॉर्नी जनरल वज़ीर आज़म इमरान खान से मुलाकात करे केस की ॿुधणी और सुप्रीम कोर्ट के तलब करण बाबत ब्रीफिंग पिण ॾिनी है। खबर के हवाले से वाक़ई अपडेट करा लो। एक बार ॿीहर अहम खबर के हवाले से वाक़ई अपडेट करा लो तो सुप्रीम कोर्ट पारां पेश थियण जे हुकुम ते वज़ीर आज़म इमरान खान सुप्रीम कोर्ट में पेश थियण जो फैसलो करे वरितो है। कुछ देर में वज़ीर आज़म जी आला अदालत में पेश थियण जो इम्कान है। वज़ीर आज़म हाउस जो स्टाफ और सिक्योरिटी सुप्रीम कोर्ट पहुंची वही है।
सुप्रीम कोर्ट पारा APS थाने में वजीर आजम के पेश थियण जो हुकुम ॾियण बाद अटॉर्नी जनरल वजीर आजम इमरान खान सां मुलाकात कई आहे। मुलाकात करे खेसि केस जी ॿुधणी ऐं सुप्रीम कोर्ट जे तलब करण बाबति ब्रीफिंग पिण ॾिनी आहे। खबर के हवाले से अवां खे अपडेट कंदालूं। नाज़रीन, अहम खबर है वजीर आजम हाउस जो स्टाफ और सिक्योरिटी सुप्रीम कोर्ट पहुंची वही है। सुप्रीम कोर्ट पारा APS थाने में वजीर आजम के पेश थियण जो हुकुम ॾियण बाद अटॉर्नी जनरल वजीर आजम इमरान खान सां मुलाकात करे खेसि केस की ॿुधणी ऐं सुप्रीम कोर्ट के तलब करण के हवाले से ब्रीफिंग ॾिनी है। खबर के हवाले से अवां खे अपडेट कंदालूं। नाज़रीन, या अहम खबर अवां सां शेयर कंदालूं। सुप्रीम कोर्ट पारा पेश थियण जे हुकुम ते वजीर आजम इमरान खान सुप्रीम कोर्ट में पेश थियण जो फैसलो करे वरितो आहे। कुछ देर में वजीर आजम जे आला अदालत में पेश थियण जो इम्कान आहे। वजीर आजम हाउस जो स्टाफ और सिक्योरिटी सुप्रीम कोर्ट पहुंची वही है। सुप्रीम कोर्ट पारा APS थाने में वजीर आजम के पेश थियण जो हुकुम बाद अटॉर्नी जनरल वजीर आजम इमरान खान सां मुलाकात कई है। मुलाकात करण बाद खेस केस की ॿुधणी ऐं सुप्रीम कोर्ट के तलब करण बाबत ब्रीफिंग ॾिनी है।